हलन सवार आगा की हैदराबाद में FIA साइबर क्राइम सर्किल कराची पारां 3 ॼणनि जे ठगी वारो केस दाख़िल करण वारो मामलो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में केस में नामज़द 3 ॼणनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी उबूरी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। केस में नामज़द 3 ॼणनि वकील मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अहम ख़बर है हैदराबाद में तव्हांखे ॾियूं पिया FIA साइबर क्राइम सर्किल कराची पारां 3 ॼणनि जे ठगी वारो केस दाख़िल करण वारो मामलो सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद केस में नामज़द 3 ॼणनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी उबूरी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया केस में नामज़द 3 ॼणनि वकील मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। तफ़सील वठंदासीं हैदराबाद में नसीर चना खां। नसीर आगाह कजो। जी नसीर आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? गोहर लाइ असद लाइ बरकत ऐं मोहम्मद सलीम समेत 3 ॼणनि ते दाख़िल फराड जे केस वारो मामलो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सेठ गोहर लाइ असद लाइ बरकत ऐं मोहम्मद सलीम समेत केस में नामज़द 3 जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। 3 ॼणनि पंहिंजे वकील एडवोकेट अशरफ लोहर मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ 3 जवाबदारनि जी 50,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ हफ़्ते लाइ गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ठीक है नसीर, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां।